मुल्क जो खैर ख्वाह मिठो मर्द कलंदर आहे उथियो मुल्क जो खैर ख्वाह मिठो मर्द कलंदर आहे उथियो सिंध जे रोडनि रस्तनि ते क़ौम खे जंहिं आजोन सॼो हाणे ईंदो अमन ए दोस्तो आयो आयो राशिद आ मैदान ते आयो आयो राशिद आ मैदान ते ओ ज़ुल्म जबर खे रोकबो राशिद क़ाइद आ चयो क़ौम सॼीअ खे अपील आ साथ सचारे सां ॾियो ज़ुल्म जबर खे रोकबो राशिद क़ाइद आ चयो क़ौम सॼीअ खे अपील आ साथ सचारे सां ॾियो जेको खैर घुरियो आ क़ौम जो जेको खैर घुरियो आ क़ौम जो जेको खैर घुरियो आ क़ौम जो आयो आयो राशिद आ मैदान ते।